नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त बलदीय आॾो शھدادپور जे सैनिटरी वर्करन पारां पको न करण ऐं ठेकेदारी निज़ाम खिलाफ़ एहतजाज मुज़ाहरो कयो। सैनिटरी वर्करन पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता जे लाइ एहतजाज मुज़ाहरो कयो। मुज़ाहरे खे ख़िताब कंदे अॻुवाण सुनील कुमार जाज़ कुमार चयो आहे त शहदादपुर म्यूनिसिपल कमेटी में कमु कंदड़ सैनिटरी वर्करनि सां मातली माउ वारो सलूक कयो पियो वञे। असांखे 5 सालनि खां कॾहिं बि कॉन्ट्रैक्ट ते वरी त कॾहिं ठेकेदारी निज़ाम तहत मुलाज़िम रखियो वियो। सैनिटरी वर्करनि खे 17,000 खां वधीक पघार ॾिनी वेंदी आहे, पर असांखे गुज़िरियल 5 सालनि खां 10,000 रुपया ॾिनी वञनि पिया। जॾहिं त असीं ॾींहुं राति बरसाति हुजे या ईद पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ सर अंजाम ॾेई रहिया, पर असांखे नज़रअंदाज़ करे रिटायर थियल 50 सैनिटरी वर्करनि जी जॻह ते गैर वास्तेदार ऐं वाइट कॉलर माण्हू खे भर्ती कयो वियो। हिननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते असांखे पको कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।